सोना हबीब मदीने वाला साईं ता फरमाए ला यलजुन नार रजुलुन बका मिन खशियतिल्लाह हत्ता यऊदल लबन फिद्दर। साईं फरमाइनि था उहो माण्हू जेको अल्लाह जे खौफ में रोंदो आ उन जो दोज़ख में पवणो ईअं मुश्किल आ, ईअं महाल आ जीअं ॾुधल खीर थणनि में मोटी पवणो मुश्किल। पुट खीर ॾुधी वियो, कॾहिं तव्हां ज़िंदगी में ॿुधो त उहो साॻो खीर वरी थणनि में मोटियो हुजे? कॾहिं ॿुधो? जेको खीर ॾुभी वियो मोटी थणनि में न ईंदो। साईं फरमाइनि था जीअं ॾुधल खीर थणनि में वापसि मोटणु मुश्किल आ तीअं इन माण्हू जो दोज़ख में वञणु मुश्किल आ जेको अल्लाह जे खौफ में रोंदो आ। सल्लल्लाहु अलैहि या